हिकिड़ो हिंदू उन जे ॿार खे जेकॾहिं अची को ॿियो मज़हब वारो चए त भई तूं पढ़ कलमो, उनखे कीअं कैफ़ियत हूंदी, इहो ईअं ई कैफ़ियत हूंदी जीअं असांजे ॿार खे को अची चए त भई तो जेको आहे तूं इस्लाम छॾी हिंदू थी वञ। थोरो तसवुरु कयो त माना कीअं लॻंदो असांखे। हलो लेडीज़ एंड जेंटलमैन, आफ़ताब राहिम अस्सलाम दोस्तो। ही ॿ टे ॾींहं जेको मसइलो हले पियो अदी गुलनाज़ जोखियो जो, जेको हिकिड़ी हेड मिस्ट्रेस हुई मीरपुर साकरो में, ऐं उन एलिजिडली शागिर्दनि खे इस्लाम में अचण जी दावत ॾिनी ऐं बायोलॉजी जी क्लास में उन्हनि खे इहो चयो त भई इस्लाम में अचो, इहो त इल्ज़ाम आहे हुन ते। सो उनजे जवाब में वरी पोइ एजुकेशन डिपार्टमेंट ऐं असांजे ऑनरेबल मिनिस्टर सरदार शाह साहिब उनखे सस्पेंड करे छॾियो। पहिरीं त ॻाल्हि इहा आहे त आउं हथु वधी गुज़ारिश कंदुमि त वीचारी खे रीइंस्टेट कयो वञे, इंसानु आहे, उन सां थी सघे थो। ऐं ॿी ॻाल्हि इहो त हिन ते पोइ वरी काफ़ी सिंध में हिकिड़ो बहस छिड़ी पियो आहे, काफ़ी माण्हू कुझु हिन पासे आहिनि त कुझु वरी हुन पासे आहिनि। मूं हींअर ॿुधो पए काफ़ी दोस्तनि जा कुझु मैसेजिस पिया आया, मूं चयो फ़िलहालु जेको आहे सो ॻाल्हि भले अॻिते हले, पोइ असां आख़िर पंहिंजो मौक़फ़ ॾींदासीं जेसीं भले जेको आहे थोरो फॉग ऑफ वॉर हटे। ऐं मुंहिंजो जेको तजियो हूंदो आहे उहो तव्हांखे ख़बर आहे त उहो कोशिशि कंदो आहियां त न्यूट्रल स्टैंड हुजे, को हरू भरू कंहिंजी साइड न खणिजे, जेका हक़ीक़तूं आहिनि उहो तव्हांजे साम्हूं रखिजनि। हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी आहे त जेको मज़हबी मामला हूंदा आहिनि उहे ॾाढा सेंसिटिव हूंदा आहिनि। मूं अॻे बि ॿ टे चकर दीवाली वारो इशू हुयो या उनखां पहिरीं ॿ टे चकर अहिड़े क़िस्म जा वीडियोज़ मूं ठाहिया। हिन में इहे काफ़ी माना ॾाढो एहतियात सां ॻाल्हाइणो पए थो। उनजो सबबु इहो आहे त मज़हब सां इंसान जो हिकिड़ो रूहानी रिश्तो हूंदो आहे, ठीकु आहे। सो उन ते जॾहिं तव्हां मौक़फ़ रखंदा आहियो त पोइ तव्हां कोशिशि कयो त पंहिंजे लफ़्ज़नि जो चूंड अहिड़ी रखो जेको कंहिंखे नागवार न गुज़रे, छो जो मज़हबी शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेको इंसान खे माराए बि सघंदियूं। तव्हांजो हिकिड़ो चयल लफ़्ज़ तव्हांखे ॻीची में पइजी सघे थो। सो इन करे मुंहिंजी कोशिशि इहो हूंदो आहे त मज़हबी शइ में आउं कोशिशि करे घणो त ॻाल्हाईंदो कोन आहियां, ठीकु आहे। उनजो सबबु इहो आहे त भई असां हाणे पासे ख़ासि करे दुनिया सॼी मज़हब आहे माना नाराकशी करण वारे चकर में असां वरी मज़हब जेको आहे न ईअं, छो जो मज़हब इज़ योर पर्सनल थिंग, मज़हब तव्हांजो ज़ाती मसइलो, उनखे असां एॾो त मथे ते चाढ़ी छॾियो आहे जो माना असां चवंदा सॼे जेको आहे ठेकेदारी असांजी आहे। असां हाणे पाकिस्तान सॻोरे में असांजी ठेकेदारी आहे, ऐं हिंदुस्तान में वरी हिंदुनि जी ठेकेदारी आहे, RSS, पोइ फलाणो, पोइ शिव सेना, पोइ हीअं, माना वॾो गंद आहे उते बि। सो जीअं असां वटि हिते आहे न उते बि ईअं तक़रीबन सिस्टम आहे। अच्छा, हाणे अचूं था पाण हिन शइ ते जेको अदी जो मूं ॿुधो पिए हींअर, जेको हुनजी प्रेस कॉन्फ्रेंस हुई शायदि ग़ालिबन, उन में उन ॿ टे ॻाल्हियूं चयूं न, अचो तव्हां ॿुधायूं था पोइ उन ते पाण ॻाल्हायूं था। मूंखे ॿिनि टिनि ॾींहंनि खां सोशल मीडिया ते जेके मूंखे इल्ज़ामात लॻा पिया ऐं कल्ह 5 रुकनी कमेटी जी तश्कील ॾिनी वई, DRT कमेटी जी तश्कील ॾिनी वई, जेकी डायरेक्टर ऑफिस ऐं डिस्ट्रिक्ट लेवल जी हुई, डायरेक्टर मोकिली ऐं डिस्ट्रिक्ट लेवल जी कमेटी तश्कील वठी ॾिनी वई हुई। उन मां कल्ह आया त उहो सिर्फ़ु एक तरफ़ा फ़ैसिलो करे मूंखे सस्पेंशन लेटर मूंखे मोकिले ऐं मुंहिंजे जेको 13 साल ॻड़ीअ खे दाददार करे हलिया विया। बेगुनाह हुजे, बेगुनाह मूं ते उहे जे चीज़ूं मरे विया, उहे चीज़ूं मूं ते हणी विया जेके मूं ॿियो गुनाह कया ई कोन। भई हैसियत टीचर जे मूं जेकॾहिं 2 लफ़्ज़ क़ुरान शरीफ़ जी सूरत पढ़ी जे 2 लफ़्ज़ मूं उन्हनि खे मूं तर्जुमो करे ॿुधायो त मूंखे ॾोहो गुनाह कोन कयो। ऐं सरदार शाह खां ओके बीहो हाणे ॿुधो। हाणे हिन चयो त जेकॾहिं मूं ड्यूरिंग क्लास 2 लफ़्ज़ जेकॾहिं इस्लाम जा चई छॾिया त पोइ को ॾोहो कोन कयो आहे। हिन जो जवाबु इहो ॾोहो कयो आहे। उनजो सबबु इहो आहे त हाणे इहो ॿुधो, ॾिसो ॿुधण में इहा ॻाल्हि माना केॾी ऑकवर्ड थिए, रास्ता बि अहिड़ी ॻाल्हि करे माना इहो ॾोहो इस्लाम जो जेको न। उनजो सबबु इहो आहे त जॾहिं तव्हां ॻाल्हायो पिया हिकिड़े अहिड़े फ़र्द सां जंहिंजी उमिरि 18 साल खां घटि आहे, ठीकु आहे, जेको मुस्लमान न आहे, त उनखे तव्हां इस्लाम जी जेकॾहिं ॻाल्हि कंदा त उहो क़ानूनी तौर ते कॉन्स्टिट्यूशनली इलीगल आहे, ठीकु आहे। तव्हां जेकॾहिं इस्लाम जी तबलीग बि कयो था न त हू अहिड़े माण्हू खे तव्हां करे सघो जंहिंजी उमिरि 18 साल खां मथे आहे, जेको बालिग़ आहे। ऐं इहा साॻी शइ असांजी जेको हिंदू कन्वर्जन छोकिरियूं जेके मज़हब मटाइण वारा केस काफ़ी सिंध में इहो थियनि पिया, तव्हां ॿुधो हूंदो, उन में बि इहो हूंदो आहे। मसइलो इहो कोन्हे त भई कन्वर्जन को शो, हर कंहिं इंसान जो पंहिंजो मसइलो आहे, कलमो पढ़े, हिंदुज़म अप्लाई करे, क्रिश्चन थिए, को मसइलो कोन्हे। पर जॾहिं तव्हां हुनजी उमिरि 18 साल खां घटि हुजे थी त पोइ जेकॾहिं तव्हां उनखे कन्वर्ट करायो था, दैट इज़ इलीगल। 18 सालनि खां मथे जेकॾहिं छोकिरो आहे या छोकिरी आहे, उनखे तव्हां तबलीग बि करे सघो था, उनखे पंहिंजे मज़हब जे बारे में ॿुधाए सघो था। पर जेकॾहिं 18 साल खां घटि आहे त पोइ उहो माना हिकिड़े ॾोह में अची वञे थो। हाणे अदी जेको चए बि न त मूं ॾोह त कोन कयो, मुंहिंजो इस्लाम उहो तव्हां इन जे करे, छो जो असां मुस्लमान आहियूं न, असांजे ज़हन में इहो आहे त असांजो मसइलो सचो आहे। अलहमदुलिल्लाह असां मुस्लमान आहियूं, कलमो पढ़ो था, असां चवंदा भई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, अल्लाह हिकु, मोहम्मद मुंहिंजो रसूल आहे, इहो असांजो ईमान आहे। इहो थोरो सम्झण जी ॻाल्हि आहे, पर आई नो इट्स डिफिकल्ट टू अंडरस्टैंड, इहो सम्झणु थोरी ॾुखी आहे। पर इहा साॻी शइ जेकॾहिं तव्हां उते रखी सोचंदो त भई हिकिड़ो हिंदू उनजे ॿार खे जेकॾहिं अची को ॿियो मज़हब वारो चए त भई तूं पढ़ कलमो, उनखे कीअं कैफ़ियत हूंदी, इहो ईअं ई कैफ़ियत हूंदी जीअं असांजे ॿार खे को अची चए त भई तो जेको आहे तूं इस्लाम छॾी हिंदू थी वञ। थोरो तसवुरु कयो त माना कीअं लॻंदो असांखे। जेकॾहिं अची को उस्तादु, हिकिड़ो हिंदू उस्तादु हुजे, जेको असांजे ॿार खे चए त उहा जेको तव्हांजो मज़हब आहे न, हर बार जेको तव्हां वञी दोज़ख में वेंदो, छा हिंदू में छा हूंदो आहे,
हाँ नर्क में वेंदो, स्वर्ग में वञण जे लाइ जेको तव्हांखे हनुमान ते ईमान आणणो पवंदो आहे, गणेश ते आणणो पवंदो आहे, राम ते आणणो पवंदो आहे जेको आहे सो हवाले माना थोरो तसवुरु करे ॾिसो त माना लॻंदो कीअं तव्हांखे यार। मतलब तव्हां चवंदो त हुन मास्तर जो आउं बूथ वञी ॾियमि, भई असां अलहमदिल्ला मुस्लमान आहियूं, असांखे तूं कीअं थो चई सघे त असां हिंदू थी वञूं। एक्ज़ैक्टली ईअं ई उन्हनि खे महसूसु थींदो आहे जॾहिं असां उन्हनि सां उन्हनि जे ॿारनि सां इस्लाम जी ॻाल्हि कंदा आहियूं न, भई तव्हां इस्लाम मञो, इहे तव्हांजो कहिड़ो मज़हब आहे। उन्हनि जी कैफ़ियत इहा ई हूंदी आहे, चई कोन था सघनि, उनजो सबबु इहो आहे त उहे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान में रहनि था। ठीकु आहे, उन्हनि सां माना एॾी हालत, इहा साॻी सवाल मूं जाबी चाड़े साहिब सां बि कयो त भई जेको आहे असांजे जेके हिंदू भाइर आहिनि उन्हनि खे नॉन मुस्लिम चई छो था मुखातिबु कयूं, जॾहिं त जेको पुराणो सिंधी तारीख़ आहे उन्हनि किथे बि नॉन मुस्लिम जो ज़िक्र ई कोन्हे। पोइ जामी चांडे साहिबु ॾाढो ज़बरदस्त, ख़ैर ॾिनी त मूं साईं फुलटास ठाहे ॾिनी, पोइ साईं ठका करायो छको। साईं ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई, साईं चयो त बाबा इहो जेको बयानियो आहे न, इहो रियासत जो बयानियो आहे, असांजो बयानियो न आहे। मुंहिंजो नालो आफ्ताब रायमू आहे, मुंहिंजो ताल्लुक़ु थरपारकर सां आहे और मैं चाहता हूं कि ये मैं सवाल उर्दू में करूं ताकि ज़्यादातर लोग समझ सकें। और मेरा सवाल जामी चाडियो साहब से है। अर्ज़ ये है कि जब भी हम मुखातिब होते हैं हमारी हिंदू कम्युनिटी से या क्रिश्चियन कम्युनिटी से या बुद्ध कम्युनिटी से, तो हम उनको नॉन मुस्लिम क्यों कहते हैं, उनको हिंदू क्यों नहीं कहते, उनको ईसाई क्यों नहीं कहते, उनको बुद्ध मत से ताल्लुक़ रखने वाले क्यों नहीं कहते? उनकी शनाख्त है हिंदू। तो इसका मैं सबब जानना चाहूँगा जामी साहब के, क्योंकि हम अवाली तारीख जितनी भी देखें सिंधी अदब की, तो उसमें कहीं भी नॉन मुस्लिम का जिक्र नहीं है, तो इसका क्या सबब है जामी चाडियो साहब? थैंक यू। इसका जवाब बहुत मुख्तसर है कि ये हमारे समाज का बयानिया नहीं है, ये रियासत का बयानिया है। हमारी तारीख के किसी मतन में ये लफ्ज इस्तेमाल नहीं हुआ। तो मैं तो ये कहता हूं कि अगर इनको तब्दील करना है तो आप मुसलमानों कहना शुरू करें नॉन हिंदू, ये तब सुधरेंगे। आप मुसलमान को कहना शुरू करें ये नॉन हिंदू है, ये नॉन क्रिश्चियन है, तो आपको अपनी शनाख्त तो प्यारी है। तो इसलिए मैं आपकी बात इत्तेफाक करता हूं, ये डिस्टॉर्शन ऑफ आइडेंटिटी है, ये शनाख्त को मसक करना है और ये रियासत के झूठे बयानिए की अक्सबंदी है। कमाल की ॻाल्हि कई इन जे करे इहे जेके शयूं आहिनि इहो असांखे टीचर्स खे बि सम्झणु खपनि, अदी खे बि सम्झणु खपे, जेके साहिबा खे, त भई तव्हांजो जेको मज़हब आहे उहो तव्हां नथा कंहिंखे फोर्स करे सघो। जेके तव्हांजा स्टूडेंट्स आहिनि उन ते न ॻाल्हायो, इहे जेको आहे इहो जेको तव्हां चयो न, मूं ॾोह त कोन कयो, ॾोह कयो आहे, ठीकु आहे न, इहो ग़लति आहे तमामु। सो इन जे करे ताकी असां साईं सदा शाह साहिबु ॻाल्हाईंदासीं, अदा आलिम साहब मां राब्तो कयां थो, इनशा रीइंस्टेट थी वेंदो, को एॾो वॾो को मसइलो कोन्हे। पर असल में असांजे माण्हुनि खे ख़बर कोन्हे न, असांजे टीचर्स खे बि ख़बर न आहे त भई कहिड़ी शइ जेको लीगली सही आहे, लीगली ग़लति आहे। काफ़ी शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेको समाजी तौर ते सही हूंदियूं आहिनि पर क़ानूनी तौर ते ग़लति हूंदियूं आहिनि, ठीकु आहे न। सो इन जे करे इहे शयूं जेको थोरो सम्झण जी आहिनि, ऐं मूंखे उमेद आहे त हीअ जेको वैसे जेको आहे सो इहो थोरो तव्हां सम्झण जी कोशिशि कंदो, उन खां पोइ जेको आहे सो कंहिं बि क़िस्म जी राय ॾींदो। मूं ॾिठो त हींअर माना वठ वठा लॻी पई, माना बाक़ाइदा ॿिन्ही पासनि खां वठ वठा, हिकिड़े पासे इहो त भई जेको आहे सो सरदार शाह वॾो ज़ुल्म करे छॾियो, वॾो कहर करे छॾियो, हिंदुनि जो साथ थोरी इहो कोन्हे। सरदार शाह 100 इख़्तिलाफ़ात थी सघनि था ऐं हुनजी पॉलिटिक्स सां नथा ॻाल्हायूं, पर मूंखे ॿ शयूं हुनजो वणंदियूं आहिनि। हिकिड़ो त हिंदुनि स्टैंड्स हुनजो चिटो क्लियर हूंदो आहे, माना अक़लियतनि जे लाइ उहो ॻाल्हाईंदो आहे जेका ॻाल्हि आहे। ॿियो इहो शाइरी सुठी कंदो आहे, मञणु खपे। ॾिसो हाणे हर बार जेको मूंखे तव्हां पीपल हुजण जो सरदार शाह जो वाठो इल्ज़ाम लॻाए थो, तव्हांजी मर्ज़ी आहे, पर इहा ॻाल्हि हक़ीक़त साईं सरदार शाह जी इहे ॿ शयूं मूंखे वणंदियूं आहिनि। बाक़ी पॉलिटिक्स में छा थो करे कीअं हुन ते मूंखे सची ॻाल्हि आहे, मूंखे इन्फॉर्मेशन ॾियो कोन्हे भई हुनजी कारकर्दगी साईं जी छा रही आहे गुज़िरियल 12-13 सालनि में, एजुकेशन में या पॉलिटिक्स में ओवरऑल छा रही आहे। पर मतिलबु इहे 2-3 शयूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ो शाइर भलो आहे ऐं ॿियो ही टॉक्स गुड, मतिलबु सुठो मुक़ररु आहे, ऐं ॿियो अक़लियतनि जे लाइ जेको आहे आवाज़ उथनि। बहरहाल सो अदा इहो नंढिड़ो वीडियो हिन मसइले ते, ऐं मूंखे उमेद आहे त अदी वीचारी असांजी ग़रीब वीचारी हुनखे रीइंस्टेट कयो वञे। सो दिस इज़ आफ्ताब रायमू साइनिंग आउट फ्रॉम कैलगरी कैनेडा। जिते इहो ख़ुशी जो आबाद जो सिलसिला साथ सलाम, टेक केयर, बाय। रोशनी आहे, आउं गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल मीठो साकरो स्कूल में पढ़ंदी आहियां। ही सभु 9th क्लास जी शागिर्दाणियूं आहिनि, असां सभु नॉन मुस्लिम आहियूं ऐं असांजी जेकी प्रिंसिपल आहे उहा हर वारे असां ते प्रेशर विझंदी आहे त अवां मुसलमान थियो, अवां नॉन मुस्लिम जेको मज़हब आहे उहो तमामु सुठो न आहे कि नॉन मुस्लिम मज़हब अवां मुसलमान थियो। ऐं बार बार असांखे इहो चवंदी आहे त अवां इस्लाम क़बूल करियो, अवां कलमू पढ़ो, छा असांजो दीन न आहे कि असांखे चवंदी आहे अवां भूतनि जी पूजा थी करियो, अवां भूत आहिनि, अवां हीअं जॾहिं क़यामत अचींदी तॾहिं अवां ख़ुदा किथां अचींदा। अलाह सां ईअं चवंदो त अञा अवां बचाइण वारो केरु आहे, त पोइ अवां ख़ुदा अचींदा किथां? अवां दोज़गी आहे, अवां माइट बि दोज़गी आहिनि। कुछ प्यार करण घुर्जे, कुछ शेर लिखण घुर्जन,